यंग डॉक्टर एसोसिएशन पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह पारां पाकिस्तान जे सदर आरिफ अलवी पारां पीएमसी वारो कानून जोड़ण जे खिलाफ ड्यूटियुनि जो बाइकाट करे एमएस ऑफिस खां ट्रामा सेंटर ताईं एहतजाजी रैली कढी। रैलीअ में शरीक डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि पीएमसी बिल खे रद्द कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्रेसिडेंट आरिफ अलवी साहब हुन लाइ असां निकिता आहियूं कि हुननि हिकिड़ो ओवरनाइट हिकिड़ी बिल पास कई पीएमसी। हाणे ही पीएमसी जॾहिं खां हिननि ठाहियो आहे हुन में इहो थींदो कि जेका प्राइवेट हॉस्पिटल्स जेका यूनिवर्सिटीज़ हूंदा हू पंहिंजी मनमानी कंदा, उन्हनि जी मर्ज़ी जेतिरा स्टूडेंट्स खणनि। ऑलरेडी पाकिस्तान में डॉक्टर न आहिनि, 20,000 माण्हुनि ते हिकिड़ो डॉक्टर आहे, तव्हां अञा डॉक्टर खुटाइण जी तरफ़ पिया वञो। असांजो पीएमडीसीओ लाइसेंस आयरलैंड में मंज़ूर शुदा आहे ऐं पाकिस्तान में चवंदा टेस्ट ॾियो, अलाह ख़ैर करे। असांखे इहो न आहे। सिंध में जेके मेडिकल कॉलेजिस आहिनि उन्हनि खे ॿाहिरां माण्हू ॿिए सूबे मां माण्हू खणी हिन खे दाख़िला ॾिनी वञे त असां हुकूमत वक़्त खां मुतालबो था कयूं फिल फौरन पीएमसी खे ऐं 5 अक्टूबर ते जेको हीउ टेस्ट वठनि पिया उन टेस्ट खे ख़तमु कनि। इन्हनि जी का तमीज़ न आहे कि अचानक सां अची करे इन्हनि पीएमडीसी डिज़ोल्व करे छॾी। कंहिं बि तरक़ी याफ़्ता मुल्क में अरसो लॻंदो आहे अहिड़े कंहिं बि लॉ खे इम्प्लीमेंट थियण में। इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं पियूं थियनि त इदारा बि सही तरह मेडिकल स्टडी नथा ॾेई सघनि, तंहिंजी वजह सां त एनएलई रखूं अथव, एनएलई जो टेस्ट रखूं आहे त हिते गॾोगॾु सिर्फ़ु डॉक्टर्स खे न इदारनि जे मतिलबु के रजिस्ट्रार या उन्हनि खे बि पंहिंजो हक़ रखणु खपे। कैमरामैन रफ़ाकत राय सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।